थकायो थे मामा मामा यार हिते तो सोना ही कोने किथे हलो अरे यार सोना रे वटि सोना बाक़ी हिते रण पटे जबल जंग में किथां सोन हूंदो अरे मामा मूं ॿुधो आहे हाँ मूं ॿुधो आहे बरसाति पवण खां पोइ न हाँ हे जेके शहर गरक थी विया हुआ हाँ इन में वरी बरसाति पवंदी आहे जबलनि तां जीअं पाणी वहंदो सोन निकिरंदो आहे अल्लाह अल्लाह तो पोइ पाण खे सोन कोन मिलियो ॻोल्हे ॻोल्हे थकी पिया आहियूं छा कयूं हाणे मुंहिंजे ख़्याल में हल त सोनारे सां हाली सलाह कयूं हा जो यार असीं जबल मां सोन कीअं कढूं हा ठीकु आहे हलो अस्सलाम मामा ही मशहूर सोनारो आहे हिन खां पुछो न यार कारा तोसां हिकिड़ो कमु आहे यार इहे माण्हू चवंदा आहिनि त बरसाति पवंदी आहे पोइ वरी जेको सो जबल ते सोन ज़ाहिर थी वेंदो आहे पोइ असां वियासीं जबल ते ऐं जानी तो जबल ॻोल्हे 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 थकिजी पियासीं किथे बि सोन कोन मिलियो पोइ यार सोन कीअं मिलियो जबल में सोन किथां ईंदो जबल न मिलंदो छो उते त पत्थर हूंदा हा ही त बाक़ी पत्थर पर जेको सोन कोन हूंदो आहे जेको तव्हां सोन मिलियो हुते विया असां ॿुधो आहे त सोने जूं खाणूं हूंदियूं आहिनि जबल में तव्हांखे चई केरु जो जबल में सोन आहे मामा मूं ॿुधो तव्हां वटि पैसा हुजनि त सोनारे वटि अचो मूं वटि तव्हांजा सोन ॾियां 2,18,000 रुपया तोलो आहे तव्हां अचो पैसा करे पोइ जेतिरो खपे अधु तोलो 2 तोला 5 तोला जेतिरो बि तव्हां वठंदा तव्हांखे बाक़ी पोइ जबल ते कोई कोट कोन उते हेठां पथर आहिनि हा पथर में मूंखे हिन जानीअ सलाह ॾिनी जानी हा पोइ चांदी वठी त फोन जो पाणी चढ़ाए बसि इहो कमु सही तव्हां बदिले हाणे आहे न